ऐलान न्यूज़ ॾिसंदड़नि खे अस्सलाम वालेकुम। नाज़रीन, जीअं सिंध में सर्दी जो इज़ाफ़ो थियो आहे तीअं हिते समाजी सरगर्मियुनि ऐं सक़ाफ़ती सरगर्मियुनि में वाधारो अची वियो आहे। ख़ासि करे सिंध में मच कचहरी जो सिलसिलो शुरू थी चुको आहे। इन सिलसिले में सॼी सिंध में ऐं सॼी सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मच कचहरियूं थी रहियूं आहिनि। इन ई सिलसिले में नसीराबाद में बि हिकु मच कचहरी मुनक़िद कई वई आहे, जिन खे ऑर्गेनाइज़ कयो आहे काठियामाला नौजवान इत्तेहाद जे साथियुनि ऐं दोस्तनि। असां वटि हींअर वीडियो लाइन ते मौजूदु आहे काठियामाला नौजवान इत्तेहाद जो सदर सूफ़ी गफ़ार चनो। असीं उनखां पुछंदासीं त मच कचहरी जे हवाले सां हुननि जी कहिड़ी तयारी आहे ऐं मच कचहरी में महिमान केरु आहिनि ऐं मच कचहरी में छा छा थींदो, इन सिलसिले में असीं उनखां पुछंदासीं। जी सूफ़ी गफ़ार, इन सिलसिले में तव्हांजो छा चवणु आहे? तव्हां केतिरी तयारी कई आहे ऐं प्रोग्राम जी नोयत छा आहे ऐं प्रोग्राम में कहिड़े कहिड़े क़िस्म जा आइटम हूंदा ऐं प्रोग्राम में महिमान केरु हूंदो, कहिड़ा महिमान हूंदा, इन बारे में असांखे ॿुधायो। काठियामाला नौजवान इत्तेहाद हर साल एकता जो ॾींहुं कंदी आहे, मल्हाईंदी आहे। हुन में पहिरियों जेको इशू हूंदो आहे ऐं टपटियो हूंदो आहे उहो हूंदो आहे मच कचहरी। मच कचहरी असां जेके कमनाम जा नौजवान दोस्त आहियूं उन्हनि वेही इहो सोचियो, घणे सोचण खां पोइ इहो ई माना तइ थियो त मच कचहरी थिए। उहो मच कचहरी इन लाइ असां कंदा आहियूं त जंहिं टाइम में सिंध में बिजली न हुई उन टाइम में शहर जा या ॿराड़ी जा जेके माण्हू हुया उहे ओताकनि ते जॻहियुनि ते मच ॿारे वरी मच ते कचहरी कंदा। सूरताल जा पंहिंजी जेकी कचहरी हूंदी उहा मच ते ख़ासि करे घणी मच कचहरी थींदी ऐं मच कचहरी में वरी चांहि जी प्याली बि हूंदी, उहा बि असांजे मच कचहरी में आहे। ऐं मच कचहरी में सिंध जा जेके इशू आहिनि, जेको हिन टाइम ते बेटनि जो मसइलो थो हले, बेट जेके विकिरो थिया आहिनि वफ़ा अघ कई आहे ऐं कारूंजर जी जेकी कटिंग थी थिए उहो बि असां मच कचहरी में इशू रखंदासीं। ऐं लोकल तौर ते जेके शहर में इशू आहिनि, बिजली जो इशू थियो, गैस जो इशू थियो, सफ़ाई जो इशू थियो, पाणी जो इशू थियो, उहो बि असीं मच कचहरी में रखंदासीं। ऐं असांजी मच कचहरी में नाले वारा शाइर हूंदा, नाले वारा अदीब हूंदा, नाले वारा दा हूंदा ऐं नाले वारो वकार मला असांजो आहे फ़नकार, उहो हिन मच कचहरी में हूंदो। मक़ामी तरह तव्हांजी तयारी कीअं आहे? तयारी असांजी इहा ई तयारी आहे त जेके बि शहर जा ॾाह माण्हू आहिनि, सहाफ़ी आहिनि दोस्त, सियासी समाजी माण्हू, उस्ताद, वकील, पोरियत, सभिनीनि खे असीं दावतनामो ॾिनो आहे मच कचहरी में। उते हिकिड़ी कचहरी थींदी आहे यादगार, इंशाअल्लाह ताला उहा असांजी कचहरी 5 डिसंबर ते थींदी। प्रोग्राम जो हंधु कहिड़ो आहे? प्रोग्राम जो हंधु आहे शाह लतीफ़ पब्लिक पार्क, जिते हर साल असीं कंदा आहियूं, उहो ई हेॾ बि उते ई हंधु असांजो आहे। जेकॾहिं तव्हां हींअर ताईं असांजो चैनल सब्सक्राइब न कयो आहे त हींअर ई सब्सक्राइब, लाइक ऐं शेयर करियो त जीअं असांजी हर ईंदड़ वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।